औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सानिय इस्नैन इज़ हुमा फिल गार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन। वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। सिद्दीक आफताब है, उमर मागताब है, उस्मान हया की जान और अली बूतराब है। ज़ेरे कदम अर्शे बरी बलगल उला बिकमाली। वध शम्स खां रोशन जबी कशफत तुजा बिजमाली। सीरत हसी सूरत हसी हसनत जमी खिसाली। इदरीस कर तू दिल नशी सल्लु अलैहि व आलिहि सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सल्लम अलैका या हबीब अल्लाह। निहायत वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ सामईन हाज़रीन, अवां जे अॻियां अल्लाह पाक जे कलाम मुक़द्दस मां हिक आयत करीम जो हिस्सो तिलावत करण जो शरफ हासिल कयो थम। दुआ है अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुख्तसर टाइम जे अंदर मुखां हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। उन जे मथां असां सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। हिन जलसे के असां जे प्यारे दोस्त हज़रत मौलाना हाफिज मोहब्बत अली ताहिरी साहब ॾाढी जफ़ाकशी सां मल्हायो आहे। अल्लाह साईं उन जे रिज़्क़ रोज़ी में इज्जत आबरू में बरकतूं ऐं रहमतूं नाज़िल फरमाए। अवां जेके आया आहियो अवां जो हिते वेहण ॿुधण पंहिंजे बारगाह में क़बूल फरमाए। मुख्तसर टाइम जे अंदर मां पंहिंजे गुफ्तगू खे ख़त्म कंदुसि। अवां जे ख़िदमत में अर्ज़ आहे त वॾे आवाज़ सां मुंहिंजे आका ते दुरूद शरीफ़ पढ़ायो त मां पंहिंजे बयान खे शुरू कयां। सल्लल्लाहु अलैहि पढ़ायो पढ़ायो सवाब थींदव। सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम
अलैका या हबीबल्लाह। जेको आयत करीम जो हिस्सो पढ़ियो थम उन में एक मशहूर ऐं मरूफ किस्से जो जिक्र आहे। सवेल असांजे प्यारे दोस्त मौलाना अब्दुल रज़ाक साहब खे ॿुधायो थे इन ही किस्से जी हिक कड़ी अवां जे ख़िदमत में मां सैयदना सिद्दीक़ अकबर जो शान पेश करण जो इरादो रखां थो, छो त साईं मोहब्बत साहब बि इहो ई मौजू ॾिनो आहे त साईं सिद्दीक़ अकबर जो महीनो आहे, इन ते कुझु ॻाल्हायो। ॿिया उलमा ईंदा, नात खान ईंदा, अवां खे महसूस कंदा, पर कुझु टाइम मिड़ई दिल सां ज़ाहिरी कन त खुलियल आहिनि, पर दिल वारा कन खोले महबूब जे आशिक़ जो शान ॿुधो। केॾे मक़ाम ऐं इज़त वारो ऐं महबूब जो प्यारो सुहिणो सिद्दीक़ आहे। हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर वॾे शान ऐं मक़ाम वारो मुस्तफ़ा जो सहाबी आहे। हुजूर जी ज़ात बावकाल फरमाइन था त ॿियनि सभिनी जा थोरा ऐं एहसान मां मुस्तफ़ा करीम दुनिया में लाहे छॾिया आहिनि, पर सिद्दीक़ मुंहिंजो अहिड़ो त प्यारो यार आहे, एतिरा त न मुंहिंजे मथां थोरा कया आहिनि, लाहियां त लाहे सघां थो, पर न मुंहिंजे सिद्दीक़ सां प्यार आहे। क़यामत वारे ॾिहाड़े इन जे एहसाननि जो बदिलो रब हिन खे अता करे छॾींदो। एॾो शान, एडी अज़मत, एडी शरफ ऐं शान ऐं रफ़अत जो मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे दरबार में सहाबा किराम वेठा आहिनि, हज़रत सिद्दीक़ अकबर बि मौजूद आहे। मुंहिंजे मुस्तफ़ा जी ज़ात फरमायो, ओ मुंहिंजा सहाबीओ, ओ मुंहिंजा आशिक़ो, क़यामत जो मैदान थींदो, अल्लाह जी ज़ात बाबरकात जन्नत जा 8 दरवाज़ा रखिया आहिनि, हर हिक दरवाज़े मां मुख़्तलिफ़ नेकोकारनि खे सॾ थींदा। बाब रैयान हिकिड़े दरवाज़े जो नालो आहे, उन मां रोज़ेदारनि खे सॾ थींदा, ॿिए दरवाज़े मां नमाज़नि खे सॾ थींदा, टे दरवाज़े मां हाजनि खे सॾ थींदा, चौथे दरवाज़े मां ॿिए कंहिं ख़ैर ख़ैरातुनि वारे नेकोकार बंदे खे सॾ थींदा। हज़रत सिद्दीक़ अकबर कयो आहे, मुंहिंजा महबूब भला सभिनी दरवाज़नि मां कंहिंखे सॾ थींदो या कोन थींदो? मुंहिंजा हबीब फरमाइनि था, सिद्दीक़ ओ मुंहिंजा प्यारा यार, मूंखे उम्मीद आहे त जन्नत जे 8 दरवाज़नि मां तो सिद्दीक़ खे सॾ थींदी। अवा इहो छा? हुन जो इश्क पंहिंजे मुस्तफ़ा सां, हुन जो प्यार अल्लाह जे महबूब सां, नंढे हूंदे खां नेकोकार। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो वालिद अबू कुहाफा, बुत परस्ती जो ज़मानो हो, बुतनि जी इबादत कंदा हुआ। हिकिड़े ॾिहाड़े अबू बकर नंढो आहे, अबू कुहाफा बुत खाने में तो वठी वञेसि। हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे वठी जंहिं वक़्तु बुत खाने में पहुतो, वॾा वॾा बुत खाने में बल्कि काबे में पिया 360 बुत। अबू कुहाफा अबू बकर खे थो चए, ओ मुंहिंजा बच्चा, ही जेको ख़ुदा आहे, ही असांजो जेको महबूद आहे, पाणी रोज़ी रिज़्क़ ॾींदो आहे, ही मींहुं वसाईंदो आहे, ही फलाणो कमु कंदो आहे, हिन खे इबादत कर, सजदो कर, हिन जी इबादत कर। हज़रत सिद्दीक़ अकबर तूं फरमायो, बाबा मां बुखियो आहियां, हिन खे जो मानी खाराए। न खाराए सघियो, पाणी प्यारे न खाराए सघियो, न प्यारे सघियो। बेसा हुआ ॻाल्हाए नथो, कंहिं कम जो ई कोन्हे, बेकार बुत आहे, हिन खे ख़ुदा चई पियो सघे। अबू कुहाफा कावड़ियो वठी बाग खां घर थो अचे, चपाट बि मुंहं ते वहाए थो, अरे तूं असांजे महबूदनि जी गुस्ताखी पियो करी। हज़रत अबू बकर नंढो आहे, वठी पंहिंजे माउ जे हज़रत अबू बकर जे अमड़ जेका अबू कुहाफा जी घरवारी आहे, जेको कहिड़ो पुटु ॼणियो अथई, हज़रत सिद्दीक़ खे, हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी अमड़ अबू कुहाफा खे बि चयो, अबू कुहाफा हिन जे मथां सख़्ती न कर, हिन खे मार न धक न हण। जंहिं वक़्त में मुंहिंजे पेट में
ॿुधो त अजीब क़िस्म जा आवाज़ ईंदा ऐं आवाज़ ईंदा त ई आम बच्चो कोन्हे को आख़िर ज़मा पैगंबर जो ख़लीफ़ो यार सिद्दीक़ अकबर अतीक एॾे शान वारो आहे नंढे हूंदे खां वठी नेकोकार आहे परहेज़गार आहे अल्लाह जो प्यारो आहे ऐं जंहिं वक़्त में मुंहिंजे मुस्तफ़ा करीम ऐलान नबूवत फरमायो आहे त सिद्दीक़ सभ खां पहिरियां मुस्तफ़ा जे मथां ईमान आंदो ॿियनि मौजज़ा तलब कया दलील घुरिया पर जंहिं दलील न घुरियो उहो सोहणो सिद्दीक़ अकबर आहे समझो तो था न मोरी गाल के अलाए कोन समझो नंढम सुधा पिया आयो माशाअल्लाह वेठा ये हो जण पटाटा वेठा टो तोरे सलात पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सर्दी आए पर सलात पढ़ंदो सर्दी लही वेंदव सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुस्तफा करीम ऐलाने नबूवत फरमायो आ सजण दुश्मन थी पया पंहिंजा परावा थी पया यार दुश्मन थी पया जान जा वेरी थी पया सब खां पहिरियों जे मुस्तफा जे मथां ईमान आंदो आ हज़रत अबू बकर सिद्दीक़ मुस्तफा जे मथां ईमान आंदो या रसूल अल्लाह मूंखे ख़बर आ मां पहिरियों ई ख्वाब ॾिठो हो त मुंहिंजे घर में चोॾींहं जो चंड बल्कि सिज तुलू थियो आ उन सिज जी रोशनी पूरे मक्के में हली वई आ मक्के में कायनात के उन सिज रोशन करे छड़ियो आ मां ताबीरन वारे खां ताबीर पुछो न ख्वाब जो ताबीर चाहे उन ताबीर करे ॿुधायो आखिर ज़मा पैगंबर ईंदो मोहम्मद अरबी उन जो तू खिदमत गुज़ार ऐं खलीफ़ो ऐं यारे वार थींदे सुभान अल्लाह हज़रत सिद्दीक़ अकबर मुस्तफा जे मथां ईमान आंदो कुछ दिहाड़ा गुज़रिया हबीबन करीमन खेर सोकरे त या रसूल अल्लाह असी सच्चे दीन ते आयूं न हां मुंहिंजा यार सिद्दीक़ सच्चो दीन ही आ केवला पोइ इजाज़त ॾियो कहिड़ी इजाज़त साईं काबतुल्लाह में वञी ऐं मां माण्हुनि खे इस्लाम जी दावत ॾियां हुजूर फरमाइश त फिलहाल तकड़ न कर फिलहाल भी बीहर इजाजत तो वठे हबीब फरमायो आहे अञा तरस प्रियर इजाजत तो वठे सिद्दीक़ अकबर के मुस्तफा करीम इजाजत ॾिनी आ हाणे हज़रत अबू बकर काबतुल्लाह में थो अचे पियो काबतुल्लाह जे अंदर 360 बुत त पहिरे ई पियल हुया उन्हनि जा पुजारी उते पहुता अची हज़रत अबू बकर सिद्दीक़ पहिरियों इस्लाम जो मुबल्लिग थो थिए पहिरियों दीन जो दाई थो थिए पियो सभिनी मुश्रिकन खे सॾे थो अरे बेसान पुतन खे छॾे ॾियो बेकार पुतन खे छॾे ॾियो अचो हिकिड़े अल्लाह जी इबादत कयो उन जे आखिर ज़मा पैगंबर जे मथा कलमो अची भरियो जे वक्त में हज़रत अबू बकर सिद्दीक़ कयो ऐलान कयो आ माण्हुनि खे दीन जी दावत ॾिनी आ कंहिं भितर उछलायो कंहिं पत्थर उछलायो कंहिं धक हयो कंहिं छा कयो एतिरो त सिद्दीक़ अकबर खे मारियो अथल अबू बकर बेहोश थो थी वञे पियो उन ई टोलनि जे अंदर जमात जे अंदर सिद्दीक़ जे खानदान वारा कबीले वारा माण्हू बि मौजूद हुया उन्हनि जा हथ पैजी था वञनि पिया हज़रत अबू बकर खे उतां वठी करे हथनि ते खणी पंहिंजे घर था अचनि पिया सिद्दीक़ हिकिड़ो ॾींहुं बेहोश आ ॿियो ॾींहुं बेहोश आ टियों ॾियारो बेहोश आ ऐं जंहिं वक़्त में होश में थो अचे ऐं निगाह थी खुले पंहिंजे अमड़ खां थो पुछे मुंहिंजी प्यारी अम्मा मूंखे ख़बर ॾे त मुंहिंजो यार मोहम्मद कीअं अबू बकर पुट हेड़ी तकलीफ़ मिली थई हेरी वसियतों मिलियूं थई हेरा धक लगा थई 3 ॾींहं बेहोश हुए पर होश मायो त वरी उहा ई ॻाल्हि पियो करे जेतो मुंहिंजे दर्द जी दवा दारू मुझो दिल दारो ऐं दिल ठार मदीने में आ ओ मां बियन जी
छो गुलामी द्या मुझो आका मुझो अरबी सोनो मदीने में आ। सुभान अल्लाह। अबा यो इश्क हो या मोहब्बत हुई तो असन दीन जे खातिर चपाट न सही आ। मुफ्त में दीन मिलियो त कदर ना है। कदर उन्हनि खे हो जे पंहिंजे जिस्म ते तीरनि जा वार सठा, जे पंहिंजे जिस्मनि ते तलवारुनि जा घाह सठा, जे पंहिंजे सीननि ते पत्थर सठा, जे पंहिंजे मुंहनि ते माण्हुनि जा चंबा सठा। अदा उन्हनि जे तरीक़े ते हली ॾेखार त हिते बि कामयाब आ त हुते बि कामयाब आ। एतिरो इश्क एतिरी मोहब्बत आ। हज़रत सिद्दीक़ अकबर जी मर्ज़ी जे बाबा किथे तुंहिंजे यार मोहम्मद खे ॻोल्हियूं। अर्ज़ तो करे त वञ अमीर उमर अञा उन वक़्त मुस्लमान कोन थियो आहे। जे उमर जी भेण उनखे मुंहिंजे हाल हक़ीक़त खां वाक़ुफ़ कर। उहा मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी उम्मताणी आहे। उहा मुंहिंजे हबीब खे इत्तला कंदी। हबीब दीदार कराईंदो सभु दुख दर्द दूर थी वेंदा। सुभान अल्लाह। मुस्तफा करीम के इत्तला तो मिले हबीब पंहिंजे पाक पेरन सां हली अबू बकर जी तब कुर्सी करंदा अचनि। अब तो मोने जे करे कोठ जो वडेरो अचे त केॾो ख़ुशि थींदा। हां अधु चाक थी वेंदासीं। पर जे करे डीसी साहब अचे पोइ त ख़ुशीअ में मापंदासीं टपा ॾींदासीं। पर कायनात जो लजपाल पान पियो सिद्दीक़ खां तब कुर्सी करण अचे। केॾा भाग अबू बकर जा। जीअं हबीब घर में था अचनि उथी थो बीहे, उथी बि मुस्तफ़ा जो इस्तक़बाल थो करे। हबीब जो निगाह कई पंहिंजे यार जे चेहरे जे अखियुनि मां ॻोढ़ा वही था अचनि। मुंहिंजा यार तोखे तकलीफ़ आहे हाणे अचो त मां भाकुर पायां सभु दुख दर्द दूर थींदी। भाकुर पाए मुस्तफ़ा अबू बकर जे पेशानी के चुमियो आ। सब दुख दूर दर्द दूर थी विया। मुस्तफ़ा जो आशिक अबू बकर चाक चंगो भलो थी वियो आ। मुस्तफ़ा जे गुलामन के तकलीफूं था ॾियनि। 40 सालन में मुस्तफ़ा करीम के नबूवत मिली आ। 13 साल मक्के में मुस्तफ़ा करीम इस्लाम जी दावत ॾिनी। पर इहो तरीक़ो रहियो आ त ॻोठ वारनि खे कदुर मिड़ई घटि थींदो आहे। ॻोठ वारा कदुर घटि कंदा। आलिमा त ॻोठ वारनि में कदुर न हूंदो। अदाई माइट आहे ख़बर आहे मुला आहे। पर कदुर थींदो आहे ॿाहिरि। ॿाहिरियां माण्हू इज़त ऐं मक़ाम ॾींदा आहिनि, सुञाणंदा आहिनि। ओ सिंधीअ में पहा कोन घर जो पीर चुल्ह जो मार। मुस्तफ़ा करीम 13 साल मक्के वारनि खे सॼो बुतनि खे छॾियो कम जा न था। अचो अवां सचे दीन में दाख़िल थियो पर कदुर न कयूं। अहिड़ा अंधा थी पिया जो मुस्तफ़ा करीम खे तकलीफ़ूं ॾियण लॻा। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात के ईज़ा ॾियण लॻा। मुस्तफ़ा करीम जे जान जावेरी थी पया। मुझे महबूब किबरिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा जा दुश्मन थी पया। कई सहाबी के मक्के जे गलन में गिहलींदा वतन, कई सहाबी के अज़ियतूं ऐं ईज़ा ॾींदा वतन, कई सहाबी के टांडन जे मथां सुमारींदा वतन। हज़रत बिलाल जे गिचीअ में रसो विझी गरम सरज़मीन ते गिहलींदा वतन। हज़रत खब्बाब के बाहि जे टांडन जे मथां सुमारे उन जे पुठीअ खे साड़ी ने। हज़रत अबू बकर सिद्दीक़ के भी तकलीफूं ॾियनि, हज़रत उस्मान के भी तकलीफूं ॾियनि। मुस्तफ़ा करीम जे जान जा भी वेरी लॻा वतन। करे मुझे मुस्तफ़ा करीम जे रस्तनि में कंडा फिटी कनि। करे मुझे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक जिस्म अतर के ताइफ वारा पत्थर हणनि। मुस्तफ़ा जो गुलाब जे गुल खां वधीक नाज़ुक जिस्म सख्त ज़ख्मी थी पवे। उन मां वही हले। कने मुस्तफ़ा करीम जे पाक कंध मुबारक ते ओजरी फिटी कने। कने केड़ी तकलीफ करे कहिड़ी तकलीफ करे एतरे कदर जो मुस्तफ़ा जे जान जा वेरी थी था पवन। रब्बुल आलमीन हुकुम फरमायो मुजा महबूब पंहिंजे सहाबन के हुकुम कर ताण मक्के के छॾे हलिया वञनि हिजरत कन। मालिक साईं कादे पहिरियां हुकुम थियो आ त हबशा हिजरत करे वञनि। बाद में हुकुम थियो आ त मक्के के छॾे मदीने दा हिजरत कन।
साहबा हिजरत करे विया हिकु हिकु थी मक्के के छॾे मदीने हलिया विया मक्के जे अंदर मुस्तफा करीम जी ज़ात हजरत अबू बकर सिद्दीक हजरत अली उल मुर्तजा ये टे माण्हू आहिनि ॿिया सभु आहिनि आयो तवजो मुरा कयो हजरत अबू बकर ऐं हजरत अली मुस्तफा जा गुलाम सिर्फ ॿ शख्स ॿिया सभु निकिरी विया अबू बकर सिद्दीक अचे थो या रसूल अल्लाह अल्लाह सही हुकुम कयो आहे त मक्के खे छॾे मदीने ॾांहुं वञो या रसूल अल्लाह मूंखे बि इजाज़त ॾियो त मां बि वञा हुज़ूर फरमाइश त न फिलहाल छॾ थी थो सघे खुदा जी ज़ात बाबरकात मूंखे बि इजाज़त ॾे ऐं पोइ गॾिजी हिजरत कयो सिद्दीक मोटे थो घर तो अचे ऐं उन ॾींहं खां वठी करे हिजरत जी तयारी शुरू थो करे ब उठ वरते कसवा दाची जेका मुस्तफा करीम जे दाची जे मथा हज्जतुल वदा जो खुतबो इरशाद फरमायो उहा दाची भी सिद्दीक मुस्तफा के गिफ्ट करे दी अली भी मक्के में आ सिद्दीक भी मक्के में आ इंतजार केड़े में त रब जो हुक्म अचे त हिजरत कई होदा मक्के जा मानू दुश्मन थी विया एतरा त जान जावेरी थिया जो एक मीटिंग था कोठाइन दारुन नदवा नाले एक मीटिंग हाल मक्के जा मुशरिक वड़ा वड़ा सरदार गड थियान उन मीटिंग हाल में शैतान बची पोतो अच्छी दाढ़ी मोते रखी इंसानी सूरत में नजद जो बाद नजद जो मां सरदार आया ये चई करे उन मीटिंग में जी हाजिर थियो सबनी सा मथे करे वियारियो थस वड़ा वड़ा काफरन जा सरदार अबू जेल होजे उतबो होजे शेबो होजे ब्या वलीद वारा ब्या टिया सब वड़ा वड़ा सरदार ते मीटिंग में मौजूद हो जल मीटिंग केड़ी का कल तै नन्हे नबी जो छा कजे कहड़ो बिलो कजे डाडो परेशान कयो थे एकड़े सलाह नितन के मुल्क ने काली दियो शैतान जेको इंसान सूरत में बैठो हो सरदार लगो न न इनके मुल्क ने काली न दियो छो चे असा जो मकसद हासिल न थींदो हिता हलियो वियो बे मुल्क वारा इनके कबूल कंदा यो पंहिंजे दीन जो पैगाम फैलाईंदो दुनिया में इन जो दीन पकड़जी वेंदो असां अहिड़ा अहिड़ा रहिजी वेंदासीं ॿियो को सलाह ॿियो थी थो बीहे इनके कैद कयो बंद कयो उस कमरे में शैतान जो इहा भी सलाह मोतबर नाहे वजन नथी रखी ॿियो को सलाह दी हाणे अबू जेल तो थी भी है शैतान जो वडो वडो एजेंट मुंजी सलाह ॿुध सरदार साहब बुधाए मां तो चांद पंहिंजे कबीले मां नौजवान गॾु कयो उन्हनि जे हथनि में उगाड़ियूं तेज तलवारूं ॾियो रात जे वक्त में इन नए नबी जे घर के घेरो करे बीहो ऐं रात जे वक्त में इनके माज़ अल्लाह कत्ल करे छड़ियो बाकी रहंदी खून बहा सो सब कुरैशी गरजी करे पैसा भरे ऐं हाशिमिन के खून बहा भरे दींदासे जने शैतान या गाल कई अबू जेल या गाल के शैतान वनी भाकुर पर शाबाश पक्को मुझो शागिर्द इहा सलाह भलिया हाने जे वक्त या मीटिंग थी ऐन उन वक्त मंझन जो टाइम आ जिब्रील के अल्लाह मोकलो वञ मुझे महबूब के वञ सलाम मो रब जा दे ऐं चवीस था जो रात मक्के के छडे ऐं हिजरत जो इरादो कजा हबीब हुजूर जी ज़ात बाबरकात हर रोज
हजरत अबू बकर सिद्दीक जे घर ईंदा आहिनि, सुबुह जो बि सिद्दीक जे घर अचनि, शाम जो बि सिद्दीक जे घर अचनि। ऐं जंहिं वक़्त में अल्लाह जिब्रील खे मोकिलियो आहे, हिजरत जी इजाज़त मिली आहे, ओॾे काफ़िरनि जी मीटिंग ख़त्म थी आहे, हेॾे हज़रत जिब्रील मुस्तफ़ा जे दरबार में पहुतो आहे, रब जो पैगाम खणी जिब्रील वापसी कई आहे। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकातहू न मलई केलूला जो टाइम आहे। केलूला अरब में मंझंदि जे निंड खे चइबो आहे। जीअं असां राति जो सुम्हंदा आहियूं, हिते घटि रवाज आहे, माण्हू कमकार कंदा हूंदा आहिनि, पर अरब में केलूला जो रवाज हो जो मंझंदि जे टाइम में सुम्ही पवंदा, पूरे ॻोठ में शहर में सन्नाटो छाइजी वेंदो राति वांगुरु। मुस्तफ़ा करीम मंझंदि जे टाइम ते निकिता, अबू बकर सिद्दीक़ जे घर जो अचनि था, गुलाम ॿुधायो अबू बकर खे त साईं मुस्तफ़ा पिया अचनि। अबू बकर उथी बीठो, कुर्बान मुझो अबू अमा कुर्बान, दिलबर हिन वक्त के पिया अचो, जरूर का गाल थी आहे। मुस्तफ़ा चंदा अबू बकर मुबारक हो जई, रब इजाज़त ॾिनी आहे रात मके खे छॾे मदीने हलणो। साईं मुंहिंजी इजाज़त, हा तुंहिंजी बि इजाज़त मिली आहे। हाणे शाम जो वक़्त थियो आहे, कुरैशी पंहिंजे साज़िश खे सिटे रहिया आहिनि, पंहिंजे नौजवाननि खे तलवारूं हथनि में ॾेई रहिया आहिनि, हर हिक खे हथ में तलवार आहे। मुस्तफ़ा करीम जे पाक घर जो घेरो था कनि पिया। जीअं सिज लथो आहे, काफ़िर पहुची विया आहिनि, नौजवान काफ़िरनि जा उघाड़ियूं तलवारूं हथनि में आहिनि, सभई मुस्तफ़ा जे पाक घर खे घेरो कयो बीठा आहिनि। रब्बुल आलमीन जे हुक्म सां मुस्तफ़ा करीम घर मां निकरन था पिया। हज़रत अली उल मुर्तज़ा खे था फरमाइनि, ओ मुंहिंजा प्यारा अली, मुंहिंजे बिस्तरे ते सुम्ही पओ, हे मुंहिंजी साई चादर पंहिंजे मथां रखी सुम्ही सुबुह जो अमानतूं काफ़िरनि जूं जे हवाले करे तूं बि मदीने हलियो अचजां। हाणे सम्झण जी हिकिड़ी ॻाल्हि आहे त होॾां जान जा वेरी हा, दुश्मन हुया, पर यकीन एतिरो उन्हनि जो त यार आहे अमीन, अमानत में ख़यानत कोन कंदो। यो अखलाक मुस्तफ़ा जो। अली उल मुर्तज़ा मुस्तफ़ा जे बिस्तरे ते था सुम्हनि, आवाज़ जंहिंजे मथां तलवारुनि जा तीरनि जा निशाना हुजनि ऐं उन जॻह ते को ॿियो माण्हू सुम्हे त उनखे निंड ईंदी कोन ईंदी। पर अली उल मुर्तज़ा खां पुछंदा त साईं तूं कर ख़बर, हिजरत वारी राति निंड आई, जे अहिड़ी राति अहिड़ी निंड कंहिं ॿी राति वरी आई कान्हे। कीअं जे मुस्तफ़ा फरमायो त सुबुह जो काफ़िरनि खे अमानतूं हवाले कजां, मूंखे पक कई त मुस्तफ़ा जी ज़बान मां जेका ॻाल्हि निकिरंदी आहे उहा हक़ ऐं सच हूंदी आहे, मां मरंदुसि कोन, सुबुह ताईं ज़िंदह हूंदुसि। हाणे हबीबन करीमन जी ज़ात पंहिंजे पाक घर मां निकरनि था, ॿाहिरां काफ़िरनि जे नौजवाननि जे हथनि में तलवारूं हले। हबीबन करीमन मिट्टीअ जी लप खई आहे, लप खणी करे ईअं उछली आहे। रब तो फरमाए वमा रमईत इज़ रमईत वलाकिन अल्लाह रमा। ओ मुझा दिल भर हबीब, या लप तो न उछलाई, या लप या मां मुस्तफ़ा मां रब्बुल आलमीन या मिट्टी जी लप मुठ उछलाई, जी हबीबन करीमन मिट्टी उछलाई, सभनी काफ़िरनि जे नौजवाननि जे अखियुनि में वञी वा मिट्टी लगी आहे, अंधा थी विया आहिनि। हबीब करीमन निकिरी अबू बकर वटि पहुता आहिनि, अबू बकर हली आहे, हज़रत सिद्दीक़ अकबर तां मुस्तफ़ा जो साथी थो बणिजे पियो। गारे सोर में था अचनि पिया, गारे सोर तमामु मथे आहे। अॼुकल्ह बि जेके माण्हू वेंदा आहिनि ॻाल्हि कंदा आहिनि त माण्हू हेॾे जदीद ज़माने में जो ॾाकण ठही वई आहे, पोइ बि थकिजी ॿ टे सायूं करे पोइ पहुचबो आहे। पर कुर्बान मुस्तफ़ा जे आशिक़ सिद्दीक़ अकबर तां जो मुस्तफ़ा खे पंहिंजे कुल्हनि ते खणी उन गार जे मुंहं ते हली पहुचायो अथसि। इहो इश्क साईं। हाणे मां थो लहां, सफ़ाई कयां, अबू बकर लही आयो, ॾिसे थो त सोराख़ जेका साईं खे ॻाल्हि ॿुधाई, काफ़ी सोराख़ जो चादर साईं जी ख़तम थी वई, हिकिड़ो सोराख़ रहिजी वियो। इहो कंहिं कयो सोराख़? सीरत जे किताबनि में थो अचे त हज़रत ईसा अलैहिस्सलाम तक़रीर थे कई ऐं हिजरत जो वाक़ियो थे बयान कयाई त मुस्तफ़ा करीम हिजरत कंदा, गारे सोर में 3 रातियूं रहंदा। ॿिए माण्हुनि त ॿुधो पर नांग बि थे ॿुधो, इश्क जागी बस इन दिल पर जो दीदार त कजे, पंध करे गारे सोर में चे सोराख़ कढई
काफी सोराख कई छाजे करे हिन मां दीदार न थियो त हिन मां दीदार कंदुस हिन मां दीदार न थियो त हिन मां दीदार कंदुस नेठ मुखे मुस्तफा जो दीदार जरूर थींदो मुस्तफा करीम जे आशिक हजरत सिद्दीक अकबर सोराख बंद कयान सोराख बंद करे अलसुकर दिल बरहान लही अचो हबीब लही था अचन सिद्दीक पंहिंजी हंज विछाई हबीबन करीम आराम फरमायो पंहिंजो सिर अनवर अबू बकर जे झोली में रखियो कुर्बान अबू बकर जे न इश्क ऐं मोहब्बत तां कुर्बान सिद्दीक अकबर जे न भाग तां मानू सोचींदा आहिनि त जेकर झलक मिली वञे जिंदगी कुर्बान करे छॾिजे पर सिद्दीक अकबर जे इन शान तां कुर्बान जो मुस्तफा जो चेहरो सिद्दीक जो दीदार वेठो करे मुस्तफा जे चेहरे के वेठो तके खुड़ी उन गार जे अंदर बिर जे मथा है आशिक बयान फरमायो जे तो एड़ी रख दी सांपों के बिल पर जहर का सदमा सहलिया दिल पर उन डंगियो जहर जो सदमो दिल ते सठाई मुस्तफा के या शे बर्दाश्त न कया एड़ी रख दी सांपों के बिल पर जहर का सदमा सहलिया दिल पर छो सब कुछ था ये खातिर दिल पर रदी अल्लाह ताला अन्हु मौलाना सिद्दीक अकबर रदी अल्लाह ताला अबू बकर सिद्दीक के नाम को रंग तो हाणे अखिन मां पानी वही तो अचे मुस्तफा बज छोथो रोई सिद्दीक केड़ी तकलीफ लगी तई सही जहरीली शय आ दंगे पई हबी फरमाता पैर परे कर रब मुखे एड़ी मुझे पाक वात में मलम रखिया हां तो सब कुछ ठीक थी वेंदो हुजूर पंहिंजी लुआबेदान लगाई अबू बकर जो सब जख्म सूर सब कुछ खत्म थी वयो आई वो नाग मुस्तफा जो दीदार करे मोटी वियो ओते छा थे ओ द अंधा थिया काफिर सुबह जो अचन ॾिसन त मुस्तफा नाए अलीउल मुर्तज़ा सुतो पियो नबी काॾे उतारो मूंखे त ख़बर ई न अबू जेलो डुकंदो अचे खबर सिद्दीक के खबर हुंदी अबू बकर जे दरवाजे ते तो अचे पियो दरवाजो खड़काया हजरत अबू बकर तो कोन हुयो हजरत अबू बकर जी न्याणी हजरत अस्मा निकरी थी अचे पई छा तो चई अबू जहल पिणे किथे आ उके केड़ी खबर न थई न काने का खबर कूड़ न गाला जे खबर ही ना है हलियो वन अबू जहल पंहिंजे काफरन के तो वठे अब सिद्दीक जे घराने जो कुर्बानी अजीब है अबू बकर जो मुस्तफा सा निकतो होयो न त जेके भी पैसा डोकड़ होयस सब घर में खये एक रुपयो भी घर में न छड़े पोते खानदान होयस बचड़ा होयस न्याणियों होयस उनन जलाब काशे न रखे हर शे खणी निकतो वा मुस्तफा सा पोते छा खाइंदा अल्लाह ते तवक्कल हुई बीबी अस्मा दी फरमाए त जो दादो अबू कुहाफा वडी उम्र जे करे अखिन का नाबीन थी पियो नजर विञाए बैठो अबू बकर बाबा साईं जो मुस्तफा सा हिजरत ते हलिया पैसा खणी अचे घर में गोड़ के ओड़न माण्हुनि जी आदत थींदी आहे कुआरीअ जी वठी दाऊं कई हर शे खणी वियो का शे न रखी तस बीबी अस्मा दी फरमाए त मां जारे में एक गोथरीअ में पथरियूं रखियूं जारे में रखियम दादे के बाह का वर्तम दादा हेरे या दाहू न कर ख्वारी न कर हलिया तो के देखा रे पैसा बाह का वठी भी बेसमा दी फरमाए अची ऐ उन गोथरी जे मथा जी हथ रखराया वास नाबीन तो होयो उनके खबर न पई तो पैसा है या का बीशे या हथ लाए जे ठीक आ बाबा त गंज माल पे वापस ठीक आ या कुर्बानी छा त मता ख्वारी करे दाहू करे सुठो न पियो लगे भूख न मरंदासी मुस्तफा सा नातो जोड़ियो त रब सा जो मुहाफिज आ यही कुर्बानी हाने पेरा खणंदा खणंदा
वनी गार ते पहुता अल्लाह वरी बियो इंतजाम करे छड़ियो कबूतरी के हुक्म कयो त ने जाए ते आना लाए छदे कोरियर के हुक्म कयो त मथा जारो ठाए छदे जे काफर भुलजी वजन त हिते नाइन के बे हंदे अन ए आयत करीम जेका जगह में तिलावत कईया जिया ये काफिर फेरो खणदा गार जे मोते ची पोतान हजरत सिद्दीक अकबर के खौफ थियो अल्लाह जी ज़ात फरमायो शान यसनईन इज़हुमा फिल गार इज़ यकूल लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह माना बिन मजा बजना है न एक मुस्तफा जी जात हो बियो सिद्दीक अकबर हो बिन मजा बियो इस यकूल साहिब ही जे वक्त में पंहिंजे साथी के चयाई ला तहज़न गम न कर हाणे हिकड़ी इल्मी गाल हिते अचे थी अल्लाह तो फरमाए त बिन मजा बियो सानी हजरत सिद्दीक अकबर सानी छा है सानी माना बियो आ केतरी गालन में बियो आ मुस्तफा जे मथा ईमान आंदई मुस्तफा जी ज़ात बाबरकात जे मथा ईमान आणे नंबर 2 के पची पहुतो हिजरत करे मुस्तफा जी ज़ात बाबरकात सा मदीने में आयो मदीने में मजार में तो अचे पयो मुस्तफा जी ज़ात बाबरकात रोज़े अतर में था चल 2 नंबर ते रोज़े अतर बचण वारो सिद्दीक हुजूर जी ज़ात बाबरकात का बाद खिलाफत में हुजूर का बाद मुस्तफा जे मुसल्ले जो मालिक बनजण वारो यो सानी सिद्दीक अल्लाह जी ज़ात बाबरकात इशारो करे छड़ियो समझण वारा समझी वञो त मुस्तफा का बाद 2 नंबर ते जो अचण वारो आ मुस्तफा जो यार अबू बकर सिद्दीक अल्लाह जी ज़ात एड़ी इज्जत बख्शस एड़ो शान बख्शस एड़ो मकाम बख्शस जो कदे उन जे ज़बान ते कूड़ वारो लफ्ज आयो ही कोने को सदाई सच्ची सच गालाइंदो आ एडो तो मुस्तफा करीम जो प्यारो आ मदीने में जे वक्त में पहुंचन था पिया हबीबन करीम जी ज़ात बाबरकात ऐलान फरमायो सब का पहरिया मस्जिद जोड़ भी तवज्जो था हबीबन छा फरमायो तो पहरिया मस्जिद जो बुनियाद रखबो मदीने में चण साणी मस्जिद जी गाला छा जी गाला आई असा मस्जिद के वीरान करे छडियो नमाज पढ़ने जे लाए तैयार ना आयो मस्जिद में अचण जे लाए तैयार ना आयो घर आबाद कयासी होटलूं आबाद कयोसी दुकान आबाद कयासे पंहिंजो बनियो कारोबार आबाद कयासी पर मस्जिद के वीरान करे छडियो खुदा के केड़ो जवाब दियो अब काफिर हन वाणिया हन उहे भी पंहिंजे मंदिरन के आबाद था कन अरे तू तो सच्चो मुसलमान आ सच्चे दीन ते हलण वारो आ तू तो पंहिंजे घर अल्लाह जे घर मस्जिद के आबाद कर सुभाणे क़यामत में रब के केड़ो मोह ॾेखारे मुस्तफा जी ज़ात छा फरमायो अभी फरमान था तो मस्जिद जी जरूरत को अड़ो एड़ी जगह ॾिसो जिथे मस्जिद जो प्लाट खरीद कयो वने मस्जिद के उते मस्जिद जो बुनियाद रखी मस्जिद के जोड़ियो वने ॾिठऊं ऐं जे वक्त हिन वक्त जेका मस्जिद नबवी जे जगह ते ठहल आ इयो प्लाट ई जगह मौजून लगी बिन यतीम बच्चन जो इयो प्लाट होयो मुस्तफा जी ज़ात बाबरकात के अर्ज कयो त साईं असा मुफ्त में देण जे लाए तैयार आयो अभी फरमाता न मुफ्त में न वठबो पैसन सा ऐ वे पैसा कहीं भरिया सिद्दीक अकबर पैसा भरिया आवाज मुसलमान वने पियो न जे मस्जिद में एक नफिल पढ़ 50 नफिल जो सवाब एक नमाज पढ़ 50,000 नमाज जो सवाब तोखे मिले उन मस्जिद जे प्लाट के खरीद करण वारो सिद्दीक अकबर या सदाकत या कुर्बानी या दीन जे ला एतरे ताई जो हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात जो कई जे माल में ए हथ विझी के न दई सकदा छडीदा हुया पर सिद्दीक अकबर जे माल के पंजो माल समझी ऐ अल्लाह जे राह में खैरात कंदा हुया या छा ही मोहब्बत है यो छा हो यो इश्क हुयो
यो चाहो यो प्यार इश्क जो बेहद बेहिसाब बेबहा अंदाज मोहब्बत जो इजहार हुए हजरत सिद्दीक अकबर जी मोहब्बत आई इश्क लाजवाला एक गाल करे पोइ पंहिंजी जगह वठंदुसि दुरूद पढ़ायो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु जोर सा पढ़ायो वरे आवाज सा पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सिद्दीक जी माना है सच्चो, छा माना है गालायो गालायो, छा माना है सच्चो, कदे उन जे ज़बान ते कूड़ आयो ही न हुजे। सीरत जे किताबन में इंदो आ एक जंग लगी आ, उन जंग में को कुराड़ी जो पुट्रा नौजवान आ वो भी जंग जे अंदर शहीद थी वयो आ। ऐं जे वक्त में काफिलो मदीने में पहुतो आ, वा कुराड़ी भी मुस्तफा करीम जे पाक उन काफिले जे इस्तकबाल जे ला आई आ। ऐं इहो इरादो करे आई आ त पंहिंजे पुट खे भी मां ॾिसां दीदार कयां त कीअं जंग खटी आयो आ। हबीबन करीम जी पंहिंजी तशरीफ आवरी मदीने में रखिया, कुरानी मिली आ त साईं मुझो बच्चो किथे आ। हबीबन करीम जी ज़ात बाबरकात उन कुरानी जी दिल रखण जे लाइ फरमायो अम्मा पोया जे को चे उन का पूछे जाए। पोया हजरत उमर पे अचे, उमर के हजरत उन कुरानी औरत अर्ज कयो त साईं मुझे पुट जी कर खबर है। हजरत अमीर उमर भी समझी करे ऐं पुछा उन कुरानी के चयो त मां जेको मुझे पुठिया चे उन का पूछे जाए। पोया उस्मान पे अचे, उन का थी पूछे उन जो पुठिया अच जाए। सजे काफिले का आखिर में हजरत सिद्दीक अकबर, हजरत अबू बकर सिद्दीक उन कुरानी के उदास ऐं परेशान दिसी करे चयो अमड़ परेशान न थी, तुझो पुट पुठिया अचे पयो, पुठिया अचे पियो, हालांकि शहीद थी वियो। अबू बकर जे ज़बान मां जो लफ्ज़ निकतो त पुठिया अचे पियो। अल्लाह जी ज़ात बाबरकात हुकुम फरमायो मलाइकन के त वञो ऐं इनके जिंदगी बख्शो, छो त मुझे यार मुस्तफा जे यार सिद्दीक अकबर जी ज़बान मां कने कूड़ निकतो कोने को। अज उन जे ज़बान मां निकतो आ त पुठिया अचे पियो, हाणे वञो इनके जिंदगी बख्शो त जिंदह थे पे इन जी अमड़ खुश थी पवे। अबू बकर सिद्दीक ज़बान अतहर मां ये लफ्ज़ कढिया अल्लाह सच्चा करे ॾेखारिया। आई उन जी सच्चाई ऐं सदाकत अल्लाह जी ज़ात असां सभिनी खे हज़रत सिद्दीक अकबर वारी सच्चाई नसीब फरमाए, अबू बकर सिद्दीक वारो इश्क नसीब फरमाए, हज़रत सिद्दीक अकबर वारो तरीक़ो उल्फत नसीब फरमाए। जंहिं वक्त में विसाल थो करे पियो, विसाल वक्त में मुस्तफ़ा करीम सां एतिरो इश्क ऐं मोहब्बत जो इज़हार आ जो वसीयत कई अथसि त मां गुज़ारे वञा त मुंहिंजे जनाज़े खे मुस्तफ़ा जे पाक रोज़े जे सामू खणी अचो ऐं अर्ज़ कजो त दिलबर अवां जो आशिक अवां सां मिलण जो मुश्ताक आ। जेकॾहिं इजाज़त मिले त मुस्तफ़ा सां गॾु दफ़नाइजो, जेकॾहिं इजाज़त न मिले त पोइ जन्नतुल बक़िया उहा बि बरकत वारी जाइ आहे, उते दफ़नाइजो। हज़रत सिद्दीक़ अकबर जो विसाल थियो आहे, अबू बकर जो जनाज़ो थियो आहे, जनाज़े खे खणी मुस्तफ़ा जे रोज़े जे सामू था अचनि, अर्ज़ था कनि या रसूल अल्लाह अवां जो आशिक अवां सां मिलण जो मुश्ताक आहे, इजाज़त हुजे त अवां सां गॾु दफ़नायोसि। अर्ज़ करे बस कयाऊं मुस्तफ़ा जे पाक रोज़ जो दर खुलियो, मुस्तफ़ा जे पाक मज़ार मां आवाज़ थो अचे अदखिल हबीब इलल हबीब, यार खे यार सां मिलाए छॾ। आवाज़ सिद्दीक़ मुस्तफ़ा सां मक्के में बि गॾु, हिजरत में बि गॾु, गार में बि गॾु, मदीने में बि गॾु, जंगन में बि गॾु, मज़ार में आ त मज़ार में मुस्तफ़ा सां बाकुर में गॾु। ऐं क़यामत जो मैदान थींदो, हुज़ूर जी ज़ात बरकत खे ॾियारे मस्जिद नबी में पिया अचनि, हिकिड़े हथ में अबू बकर जो हथ आहे, ॿिए में हज़रत अमीर उमर जो हथ आहे, अचनि पिया। सहाबा जो सुभान अल्लाह वाह जी जोड़ी आहे। हुज़ूर फरमायो त हा कज़ा
नुबस यौमल क़ियामह क़यामत जो मैदान थींदो त मज़ारुन मां बि असां इहो थींदासीं। अल्लाह साईं जी ज़ात असां खे इश्क ऐं मोहब्बत सहाबा जो अदब नसीब फरमाए, सहाबा सां इश्क नसीब फरमाए, सिद्दीक़ अकबर जे तरीक़े ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।